अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट रैंक हासिल करण वारा ताहयात वर्दी में रहंदा। 27 आईनी तरमीम जा अहम नुक़्ता साम्हूं अची विया। 27 आईनी तरमीम में चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जो नओं उहिदो मुतारिफ़ करायो वियो। आर्मी चीफ ई चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस हूंदो। फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट रैंक हासिल करण वारा ताहयात यूनिफॉर्म में रहंदा। फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट जो रैंक ऐं मरातूं बि ताहयात रहंदियूं। पार्लियामेंट ज़रिए फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट जो उहिदो ख़त्म करे सघिजे थो। 27 आईनी तरमीम तहत आर्मी चीफ, नेवल चीफ ऐं एयर चीफ जी मुक़ररी सदर वज़ीर आज़म जी एडवाइस ते कंदो। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो ख़त्म थींदो। तरमीम तहत वज़ीर आज़म चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जी तजवीज़ ते पाक आर्मी मां कमांडर नेशनल स्ट्रेटेजिक कमांड जी मुक़ररी कंदो।